नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान जे अॻियां खूह ऐं पोयां खाई आहे। शहबाज शरीफ़ ऐं फज़लुर रहमान में अञा ताईं ॻाल्हि ते इत्फ़ाक़ नाहे थियो। नवाज़ शरीफ़ खे बहितर राब्तनि जे लाइ नेब शिफ्ट कयो वियो। अक्टूबर, नवंबर ऐं दिसंबर अहम रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 26 अक्टूबर ते ॿुधाईंदुसि त फज़लुर रहमान कंहिं जे एजेंडा ते कमु करे रहियो आहे। चूंड जूं ॻाल्हियूं कंदड़नि जूं रड़ियूं ॿुधण में ईंदियूं। नवाज़ शरीफ़ खे फासाइण में मरियम नवाज़ जो अहम किरदारु आहे। हाणे हुसैन नवाज़ खे ॾिसूं था त हू छा थो करे। 6 माण्हू इमरान ख़ान सां NRO घुरी रहिया आहिनि। 6 मां 4 गिरफ़्तार आहिनि, 2 वधीक थियण वारा आहिनि। हिननि मां 2 माण्हुनि मां हिकु माण्हू मौलाना फज़लुर रहमान जो आहे। इमरान ख़ान मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो आहे। शेख रशीद जो चवणु आहे त इमरान ख़ान मोदी खे बंद घटी में धके छॾियो आहे। चीन वाज़े तौर ते चयो आहे त कश्मीर मसइलो UN क़रारदादनि तहत हल थियणु घुरिजे। पाकिस्तान जंग नथो चाहे, जेकॾहिं थी त पोइ उहा आख़िरी हूंदी। पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि सां गॾु बीठल आहे। वारियल कश्मीर मां कर्फ्यू खॼंदो त माण्हू ॿाहिरि निकिरंदा। मोदी जी जान हाणे नथी बची सघे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।